जेकॾहिं मोलू इनकार कयो न मिटी पोइ करी जेकॾहिं न तव्हां पंहिंजी कावड़ थोरी घटि कंदव ॿीहर मूंखे शादी करण जो ज़ोर न रखंदी त पोइ वाइदो कर ॿाहिरियां नफ़रतूं ख़तमु थियणु घुरिजनि। घर खां ॿाहिरि निकिरणो ई पवंदो में फसायो आहे। नवाज़ खान तव्हां शींहं जे अॻियां पाण खे शिकार तौरु पेश कयो पिया। मथां समूरा केस ख़तम थी वेंदा। जेकॾहिं असां तव्हांखे बचाइण में नाकाम वञूं था पोइ अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सियात दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी नई अपडेट दोस्तों तव्हां सां शेयर कंदा हलूं। अचण वारे एपिसोड में छा राज़नि वारा वाकई कोर्ट पुॼी बि सघंदा या उन्ही खे शाहनवाज़ ख़ान रस्ते में खंबे पुलिस खां खणाए छॾींदो या मुराद वरी जेको आहे शाहनवाज़ ख़ान जो शिकार कंदो। आख़िर छा थींदो छा न थींदो, हिन अपडेट खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं सॼी अपडेट तव्हांखे दोस्तों हिन 1 मिनट जे वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं हिन वीडियो खे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा यूट्यूब चैनल दासी टीवी खे। दोस्तों शाहनवाज़ ख़ान पुलिस खे घुराए इहा ट्रिक ठाही आहे त हाणे मूंखे ॿाहिरि निकिरणो पवंदो जीअं शाह मंसूर ख़ान कोर्ट खां आज़ादु न थिए ऐं को न को ट्रिक खेरणी पवंदी ऐं उहो छा कंदो त पुलिस खे चवंदो मां ॿाहिरि निकिरंदुसि त मुराद मुंहिंजो शिकार कंदो, मूंखे कड़ोकी में मुराद फसाए छॾियो आहे ऐं पुलिस तरह चवंदा एसपी चवंदो तूं इहो कमु न कर, असां खां जे मुराद वारा बची विया पोइ तूं न बचंदे असांजे नाकाम थी वियासीं। पोइ बि शाहनवाज़ ख़ान चवंदो मां पंहिंजा माण्हू हूंदा वग़ैरह वग़ैरह वग़ैरह, यानी हू रहज़न वारनि खे ॿाहिरि नथो निकिरण ॾे, कोशिशि कंदो हू कोर्ट जे ॿाहिरियां ई काथे रहज़न वारनि खे खणाए वठे जे मंसूर ख़ान ताईं हू पुॼनि ई कोन ऐं को न को हू गेम खेॾंदो शाहनवाज़ ख़ान ऐं रहज़न ककर वारनि खे जेको आहे इन जी गवाही कूड़ी वग़ैरह साबित करण जे चकर में उन रस्ते में गुम करण जी कोशिशि कंदो, पर मुराद इन खे सुखियो त न निकिरण ॾींदो। त मुराद जो भाउ हिते आहे, जे ही ॿाहिरि वेंदो त मुराद हमिलो करे पंहिंजे भाउ खे छॾाए वठंदो। इहा गेम ज़बरदस्त थियण वारी आहे।